बज़ाहिर समाज खे तब्दील करण ऐं उन्हनि खे नवां दग ॾियण में त अज़ीम मुफ़क्किरनि रोशन ख़्याल धुरियनि ऐं पाण पतोड़ींदड़ शख़्सियतनि जो किरदारु आहे, पर मुआशिरे में तरक़ी पसंदी, जिद्दत ऐं न सिर्फ़ फ़िक्री, इल्मी, अदबी अॾावत में इदारनि जो कमु सिफ़े अवल आहे। पाण ॻाल्हि कंदासीं सिंध जे इल्मी अदबी इदारे सिंधी अदबी बोर्ड जी। सिंधी अदबी बोर्ड जामशोरे जो बाज़ाब्ता क़याम 1951 ईस्वी खां थियो। उन खां पहिरीं सन 1940 में उन वक़्तु सिंध जे वज़ीर आज़म शहीद अल्लाह बख़्श सूमरे जी काबीना जे वज़ीर तालीम साईं GM सैयद ऐं ॿियनि आलमनि अदीबनि सिंधी अदब लाइ सलाहकारी बोर्ड जो बुनियादु विधो, जंहिंजो पहिरियों चेयरमैन सैयद मीरा मोहम्मद शाह मुक़ररु थियो ऐं उन ई सलाहकारी बोर्ड जा मेंबर सिंध जा नामवर आलिम अदीब डॉक्टर होदचंद मूलचंद गुलबख्शानी, शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो, अलामा आयाई काज़ी पीर अली मोहम्मद शाह राशिदी ऐं ॿिया मुक़ररु थिया। जॾहिं त उन वक़्तु बोर्ड जी आफ़ीस सिंध असेंबली जे हिकु हिसे में क़ाइमु हुई। अॻिते हली सलाहकारी बोर्ड खे ख़तमु करे 1950 में हाई पावर एग्ज़ीक्यूटिव कमेटी फॉर लिटरेचर जोड़ी वई, जिन जे मेंबरनि जो तइदादु 7 मां वधाए 11 कयो वियो ऐं उन जो नालो तब्दील करे मौजूदा सिंधी अदबी बोर्ड रखियो वियो। 1942 में जॾहिं साईं GM सैयद सिंध जो सूबाई वज़ीर तइलीम थियो, हिकिड़ो सिंधी सलाहकार बोर्ड ठाही सिंधी अदब जे तरक़ीअ लाइ उहो कमु कंदो। सिंधी सलाहकार बोर्ड हो जेको विरहाङे खां पोइ सिंधी अदबी बोर्ड जे नाले सां मशहूरु थियो। जोए साहब जे सेक्रेटरी थियण खां पोइ सिंध अदबी बोर्ड में तमामु घणा सुठा किताब शाया थिया। हुसामुद्दीन राशिदीअ जी फील्ड मार्शल अयूब ख़ान सां भिटशा में मुलाक़ात थी। मखदूम साहब तालबल मौला साहब जिन उते वेठा हुआ, भुट्टो साहब शहीद उते वेठो हो, त उते पीर साहब चयो त इहो त असां सां ॾाढी ज़्यादती आहे त हिकिड़े इल्मी अदबी इदारे जो सरबराह हिकिड़ो कामरो थिए। त अयूब ख़ान चयो त पोइ कंहिंखे करियूं, त भुट्टे साहब फौरी तौर ते शहीद भुट्टे मखदूम साहब जो नालो ॾिनो ऐं मखदूम साहब पोइ सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन तमामु घणा साल रहियो। सिंधी अदबी बोर्ड जो जॾहिं तव्हां बुनियाद खां ई ॾिसंदो त उन में कहिड़ियूं शख़्सियतूं, कहिड़ियुनि शख़्सियतुनि जो रोल हो ऐं कहिड़ियूं शख़्सियतूं उन में वॾो अरसो चेयरमैन मेंबर जी सूरत में रहियूं ऐं बोर्ड खे सपोर्ट कयो। मां चंद नाला ॿुधायां त साईं GM सैयद उहे असांजा बानीकारनि मां आहिनि ऐं उन खां पोइ जॾहिं साईं मीरा मोहम्मद शाह हुजे, साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला हुजनि ऐं उन्हनि खे कुदरत जेको आहे तमामु घणो अरसो एज़ ए चेयरमैन जी हैसियत में हुननि खे मौक़ा मिलिया आहिनि। त अहिड़ी तरह सां मां नाला खणंदसि जीअं मूं पहिरियों चयो त तमामु घणा असांजा स्कॉलर, असांजा आलिम, असांजा अदीबनि जे हीउ जेको अज़ीम इदारे जे क़याम खां अॼु ताईं जेको आहे उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। जंहिंजो पहिरियों चेयरमैन उन दौर जो वज़ीर तालीम आगा गुलाम नबी पठान मुक़ररु थियो, जंहिं बाद मई 1962 में अदबी बोर्ड जी आफ़ीस हैदराबाद मुंतक़िल कई वई, जिते मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला पहिरीं गाड़ी खाते वारो ज़ाती घर, अमीन मंज़िल ऐं पोइ सिविल लाइन वारो बंगलो ॾहाको साल बिना मसवाड़ जी अदबी बोर्ड खे ॾिनो। को बि शक न आहे त पहिरें हिकिड़ो इदारो महदूद मुलाज़मनि ते हिकिड़ो महदूद जेको आहे जॻह में हुयो, उन वक़्तु बि बहितर कमु थिए पियो, पर उन इदारे खे पंहिंजे ज़ाती बंगले में खणी वञणु जेको सिविल लाइन हैदराबाद 5 नंबर बंगलो, उहो पहिरियों दफ़ो साईं तालबुल मौला साहिब जन कयो। उन खां पोइ जेको आहे सो इल्म अदब जी ऐं सॼे इदारे जी सरपरस्ती कई। पेंशन ग्रेजुएटीअ जो पहिरियों दफ़ो जेको आहे सो मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला जेको आहे सो विधो, रवाज विधो या उहो क़ाइमु कयो ऐं इहो वॾो अहसान आहे जो अॼु ताईं जेतिरा बि रिटायर थी विया आहिनि त उहे खणनि पिया। 1972 में सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह यूनिवर्सिटी कैंपस जे हदनि में रेलवे स्टेशन साम्हूं सुपर हाईवे लॻ 10 एकड़ ज़मीन सिंधी अदबी बोर्ड खे मरकज़ी आफ़ीस लाइ ॾिनी ऐं 1973-74 ईस्वी धारे अदबी बोर्ड नई ठहियल इमारत में मुंतक़िल थियो, जिते अॼु सूधो क़ाइमु आहे।
सिंध जे इल्म अदब ऐं ॿोलीअ खे तरक़ी वठण लाइ जोड़ियल हिन अहम इदारे जे चेयरमैननि में आगा गुलाम नबी पठान, मोहम्मद अयूब खोड़ो, मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला छबेरा ऐं डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजो, अब्दुल हमीद आखूंद, मोहम्मद इब्राहिम जोयो, इरफानला मरवत, डॉक्टर हमीदा खोड़ो, अरबाब गुलाम रहीम, पीर मज़हर अलक, मखतूम जमील ज़मा ऐं मौजूदा चेयरमैन मखतूम सईदुल ज़मा आतिफ़ शामिल आहिनि। जॾहिं त सेक्रेटरियन में उस्मान अली अंसारी, इब्राहिम जोयो, मीरा मोहम्मद शाह, गुलाम रबानी आगरो, असदुल्ला शाह हुसैनी, हबीबुल्ला सिद्दीकी, इमदाद हुसैनी, शमशेर उल हैदरी, मुराद अली मिर्ज़ा, इनामुल्ला शेख, एजाज मंगी, अलाडतो विग्यो समेत मौजूदा सेक्रेटरी गुलबदन जावेद मिर्ज़ा शामिल आहिनि। सिंधी अदबी बोर्ड इल्म और अदब जे फ़रोग़ लाइ केतिराई अहम कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि, जिन में सिंध जी तारीख़ लिखाइणु, लुगत तयारु करणु, लोक अदब गॾु करणु, क़दीम अदब ऐं क्लासिकी अदब शाया कराइणु, दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि जो अदब सिंधी में तर्जुमो कराइणु शामिल आहे। उणिवीह सौ 56 में मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जे दौर में डॉक्टर नबी बख्श बलोच जी सरबराही हेठि जोड़ियल लोक अदब स्कीम हिकु अहम मनसूबो मुकमल थियो, जंहिं तहत 40 खां वधीक लोक अदब जे किताबनि जी सहिड़ मुकमल थी। मुल्क जे चूंडियल पहिरें वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हुकूमती दौर में मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जी चेयरमैनशिप दौरान भुट्टे साहब जी ज़ाती दिलचस्पी ऐं कोशिशुनि सां बोर्ड में केतिराई तरक़ियाती कम थिया ऐं स्पेशल ग्रांट मंज़ूर थी, जंहिं तहत अशायत जो तारीख़ी कमु पूरो थियो ऐं बोर्ड लाइ जदीद मशीनूं ॿाहिरां घुरायूं हुयूं। अहिड़ी रीति सिंधराणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वज़ारत अज़मा वारे दौर ऐं उन खां पोइ मुल्क जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत वारे वक़्त में मखतूम जमील ज़मा जी चेयरमैनशिप दौरान अशायत जे कम में तेज़ी आई ऐं बोर्ड जी ग्रांट 2 करोड़ मां वधाए 10 करोड़ ताईं पहुचाई। जॾहिं तालिबुल मौला साईं चेयरमैन थिया हुआ तॾहिं जदीद मशीनूं भुट्टे साहिब खे चयूं, जेके भुट्टे साहिब मंज़ूर बि कयूं ऐं भुट्टे साहिब जे दौर में अची बि वियूं। त उन दौरान उनजी हुकूमत ख़तमु थी वई। पोइ वरी जॾहिं तालिबुल मौला साईं ॿियो दफ़ो थिया, उन में साईं काफ़ी उन लाइ इमदादूं वग़ैरह वरितियूं ऐं उन वक़्तु 1 करोड़ रुपया तमामु वॾी ॻाल्हि हुई, अॼु खां 30-35 साल पहिरीं। उन खां पोइ जमील साईं जे दौर में बि काफ़ी कम थिया। उन में वॾे में वॾो कमु इहो जमील साईं जो हो त बोर्ड जी ग्रांट जेका आउं सम्झां थो 2-2.5 करोड़ हुई, पोइ मरहलेवार वधाए ऐं 10 करोड़ करायूं। ऐं इहा वॾी सहूलियत हुई, जेकॾहिं इहा एतिरी न थिए हा त असीं को बि कमु कोन करे सघूं हा। सो उहा करायूं, इहो वॾो कमु हो। हीअ जेके बिल्डिंगूं अध में रहियलूं हुयूं, बुनियादु पियल आहे पर पोइ ख़तमु थी आहे। ये ऑफिस आहे, ऑडिटोरियम आहे। सो उहो दौरु बेनज़ीर साहिब वारो दौरु हो। तालिबुल मौला साईं जे ई वक़्त में सरतियूं रिसालो औरतुनि जो शुरू थियो, न त पहिरीं रुॻो हूंदो महिरान ऐं गुल फुल, वरी औरतुनि लाइ इहो रिसालो शुरू थियो। ऐं पहिरियों दफ़ो तालिबुल मौला साईं औरतुनि खे बोर्ड में नौकिरी ॾिनी, उन खां पहिरीं औरतूं कोन हुयूं हिते मुलाज़मत में। भुट्टे साहब त बोर्ड खे तरक़ीअ में फंड्स ॾिनई तमामु घणा। मखतूम साहब उन वक़्तु चेयरमैन हो। बोर्ड जा जेके बि सुठा किताब छपिया आहिनि भुट्टे साहब जे दौर में। वरी जॾहिं मोहतरमा आई त मोहतरमा मुराद अली मिर्ज़ा खे बि सेक्रेटरी कयो हो, हुसैन शाह राजदीअ खे बि चेयरमैन कयो हुई। ऐं आउं सम्झां थो त उन वक़्तु बि सुठा किताब शाया थिया। बोर्ड जे छपियल कलमी नुस्ख़नि, क़दीम मखतूतनि ऐं मसवदनि में क़ुरान मजीद जो तर्जुमो ऐं तफ़सीर फ़ारसी ऐं सिंधीअ में, चचनामो उर्फ़ सिंधनामो, रोम जी शहनशाहत जो ज़वाल ऐं ख़ात्मो, तारीख़ सिंध, अरब दौर, लबे तारीख़ सिंध, मकलीनामा, तारीख़ मासूमी, सिंध जी फ़तह, तुरखान नामो समेत लुगत सिंध जी तारीख़, लोक अदब, सीरत, फ़लसफ़े, अफ़सानवी अदब, सवानी अदब, क़दीम मज़हबी अदब, ॿाराणे अदब, क्लासिकल ऐं जदीद अदब, हदीस, क़ुरान पाक, साइंस, दुनिया जी तारीख़, मुशाइरीन, इक़्तिसादियात, जाग्राफ़ी, सियासत, तर्जुमे समेत केतिरनि ई मौज़ूअनि ते हज़ारें किताब छापे चुको आहे। 138 किताब आहिनि, उन में नायाब मखतूत आहिनि जेके अॼु खां 200 साल 300 साल पुराणा आहिनि, ऐं नायाब आहिनि जेके असांजी लाइब्रेरी में आहिनि।
शाया करणु चाहियूं था। उहे अरबी फ़ारसी जा मक़तूद आहिनि, उन में तारीख़ बि आहे, मज़हबी किताब आहिनि, जो क़ुर मजीद जा तफ़सीर आहिनि, तफ़सीर फाज़िल आहिनि, जेको अॼु खां 100 साल पुराणा नायाब आहे। उन हिकिड़ो जुल्द त बोर्ड तरफ़ां आयो, उहो ख़तमु थी चुको आहे, बाक़ी उन जा 5 जुल्द रहियल आहिनि। सिंधी अदबी बोर्ड में जेको बि जंहिं बि वक़्तु जेको इल्मु अदब ॾिनो वियो आहे उहो तमामु हिकिड़ो शाहकार क़िस्म जो ऐं जेको आहे सो कंहिं बि लिहाज़ खां आलमी सतह खां घटि न रहियो आहे। त इहो बि हिकिड़ो जेका आहे सा असांजी सिंधु धरतीअ लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ ऐं सिंधी अदब लाइ हिकिड़ी मान ऐं शान वारी ॻाल्हि आहे। सिंधी अदबी बोर्ड खे पंहिंजी हिकु रिसर्च ऐं रेफरेंस लाइब्रेरी आहे, जंहिंमें सिंधी, उर्दू, अरबी, फारसी ऐं अंग्रेज़ी किताबनि जो मजमूई तइदाद 10,000 खनि आहे। हिन लाइब्रेरी खे नामवर दानश्वर मोहम्मद इब्राहिम जोए पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी जा 5,000 किताब, जॾहिं त नाले वारे शाइर इमदाद हुसैनी 1,500 किताब अतियो कया आहिनि। ख़ासियत इहा आहे त हिन जा 2 हिसा आहिनि, हिकिड़ो आहे किताबनि जो ऐं हिकिड़ो आहे डिस्प्ले सेंटर आहे, जंहिंमें क़दीम किताब जेके आहिनि सिंध जा, कलमी नुस्ख़ा थिया ऐं कलमी किताब थिया, उहे मौजूदु आहिनि। ऐं हाणे जेको आहे सो लाइब्रेरी में अहिड़ा किताब मौजूदु आहिनि जेके हींअर सॼी सिंध जे किथे बि इहे नथा मिलनि। अल्हम्दुलिल्लाह हिते लाइब्रेरी में जेके PhD जेके तयारी कनि था, या जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन या CSS जे इम्तिहान लाइ जेके तयारी कंदड़ आहिनि, उहे जेको आहे सो हिते ईंदा आहिनि ऐं हिते हर मौज़ू जेको आहे सो हिते किताब पिया आहिनि। सिंधी अदबी बोर्ड में तक़रीबन 564 कलमी नुस्ख़ा मौजूदु आहिनि। उन्हनि में मुख़्तलिफ़ राइटरनि, मीर अब्दुल हुसैन सांगी आहे, उहे असां कलाम पाकनि जेके सॼी दुनिया में न आहिनि, 3 वाल्यूमनि मां, नंबर वाल्यूम 1 खां वठी 10 सिपारनि ताणी, वरी 11 खां 20 ताणी ॿियो वाल्यूम, वरी 21 खां 30 ताणी 3 वाल्यूम। उन खां ॿिया बि केतिरा ई हमाल शरीफ़ आहिनि, मोहम्मद पनाह रजा जा शाइरी आहे, मीर ग़ुलाम अली माइल आहे, मीर अली शेर माइल आहे। उन खां पोइ सिंधी हाकिम जा फ़रमान आहिनि। उन खां अलावा जदीद दौर जी तक़ाज़ानि मूजिबि बोर्ड जी वेबसाइट ते ऑनलाइन लाइब्रेरी पिणु आहे, जिते 1000 खां वधीक किताब रखियल आहिनि। सिंधी अदबी बोर्ड जा 3 अहम रिसाला बि शाया थियनि था, जंहिंमें तहक़ीक़ी ऐं तख़लीक़ी मवाद शाया थींदो रहे थो। उन में टिमाही महराण, औरतुनि जो रिसालो सरतियूं ऐं ॿारनि लाइ माहवार गुलफुल छपबा रहनि था। उन रिसालनि में केतिरा ई ख़ासि नंबर बि शाया थिया आहिनि, जिन में क़ाइद आज़म नंबर, अलामा इक़बाल नंबर, शाइर नंबर, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़ासि नंबर, बेगम नुसरत भुट्टो नंबर मक़बूल थी चुका आहिनि। ओज जेको महराण जो जेको आहे उहो ग़ुलाम ग्रामी साहब जे दौर जो ऐं जोए साहब जो आहे। उन्हनि जी इदारत हेठि तमामु वॾो कमु थियो ऐं वॾा जेके आलम अदीब हुया उन दौर में उन्हनि जूं लिखड़ियूं जेके आहिनि उहे असांखे पढ़ण लाइ मिलनि थियूं ऐं बाक़ाइदे उन्हनि वॾो उन में महराण में जेको आहे तहक़ीक़ी जेको मवाद आहे या कहाणियूं आहिनि या शाइरी आहे या जेको बि उन में मवाद जेको असीं हींअर ॾिसूं था त वाक़ई वॾा ज़ख़ीम पर्चा आहिनि ऐं उनजी वॾी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे। जेको चेयरमैन साहब आया आहिनि त हीअ रिसाला जेके हाणे रेगुलर थी विया आहिनि, बाक़ाइदे टाइम ते अचनि था ऐं उन जो फीडबैक इहो आहे त ज़ाहिर आहे जेके असांजा नौजवान आहिनि न उन्हनि खे मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त हिन नौजवाननि खे अॻियां हिन में मुतारिफ़ कराइजे, उन्हनि जूं लिखणियूं वधीक उनखे जीअं असां हीअ प्लेटफॉर्म आहे जेकॾहिं असीं हिननि खे पंहिंजे हिन में आणींदासीं त उहे उनखे सिखण जो हिकिड़ो मौक़ो मिलंदो। 5 नंबर जेके आहिनि मुंहिंजे दौर में निकिता आहिनि, उन में मखदूम मज़मा तालिबुल मौला जो नंबर आहे ऐं शमशुल हैदरी साहब जो आहे ऐं मोहम्मद उस्मान लीपलाई साहब जो आहे ऐं साईं जोयो साहब मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जी हयातीअ में 100 साला जशन जॾहिं हुनजो मल्हाए पियो उन लाइ मूंखे तमामु घणी ख़ुशी थी त साईं जे हयातीअ में ई उहो एॾो वॾो नंबर कढां पई, मुंहिंजो एज़ाज़ हुयो। साईं इमदाद हुसैन जी हुते तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि बोर्ड में। बोर्ड जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिते जेको आहिनि एडिटर बि रहिया आहिनि, सेक्रेटरी बि रहिया आहिनि, चीफ एडिटर बि रहिया आहिनि 3 रिसालनि जा ऐं लाइब्रेरी में बि रहिया आहिनि। उन हवाले सां साईं चेयरमैन साहब जिन मखदूम सईदुज़मा आतिफ़ जे हिदायतुनि ते मूंखे इहो इंतिज़ामी हिकिड़ो मिली वई हिकिड़ी त भई तव्हांखे इहो नंबर कढणो। रिसालनि में उन जे लाइ पाण आवाम खे अपील कंदुसि त ॿारनि खे त उहे गुलफुल लाइ ॾियनि पंहिंजूं लिखणियूं ऐं औरतुनि खे त सरतियूं लाइ लिखणियूं ॾियनि पंहिंजूं ऐं महिराण अदीब जेके आहिनि शाइर आहिनि उहे महिराण लाइ ॾियनि
त असीं वधि में वधि उन्हनि किताबनि में शाया करियूं। सिंधी अदबी बोर्ड जे एड्रेस ते मोकिले ॾियनि, सेक्रेटरी सिंधी अदबी बोर्ड। पर कोशिशि असांजी इहा आहे त वधि में वधि असीं जेको किताब छपाए सघूं। असां प्रोग्राम ठाहियो आहे त इन खे ऑडियो में सॼे खे असीं रिकॉर्ड करायूं त जीअं फौरी तौर ते माण्हुनि ताईं पहुची सघे। हिकिड़ो ॿियो बि असांजो प्रोजेक्ट आहे त जेके बि सिंध जा ज़िला आहिनि उन्हनि सभिनी ज़िलनि ते अलॻि किताब छपियूं उन जे बारे में, मालूमात जे बारे में। ऐं ॿियो आहे त सिंध जा जेके बि असांजा शख़्सियतूं आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़, उन्हनि ते हिकिड़ो अंग्रेज़ी में किताबु छपायूं। ॿियो वरी सिंध ते असीं सिंध जे तारीख़ी जॻहियूं, सकाफ़ती वग़ैरह उन ते हिकिड़ो जुदा किताबु छपायूं अंग्रेज़ी में, जेको सॼी दुनिया खे असीं गिफ्ट करियूं। अक्सर चवंदा आहिनि त ॿाहिरिनि ॿोलियुनि मां सिंधीअ में करियो। त असांजो हिकिड़ो उन सां गॾोगॾु इहो प्रोजेक्ट आहे त जेके असांजूं रिवायती ॻाल्हियूं आहिनि या आखाणियूं आहिनि या जेको कुझु बि आहे उन्हनि खे असीं अंग्रेज़ी या ॿी ॿोली में करे ॿाहिरि मोकिलियूं। अदबी बोर्ड जे अशायत जे शोबे में पुराणी मशीनरी नज़र ईंदी, जंहिंमें आगाटे दौर जा कंप्यूटर, प्रिंटिंग मशीनूं ऐं ॿियूं पुराणियूं डिवाइसिस पिणु मिलंदियूं। बोर्ड जे कुझु जायुनि ऐं शोबनि खे मुख़्तलिफ़ अदबी शख़्सियतनि जे नालनि सां मनसूब कयो वियो आहे। उते ताज़ो बोर्ड जे मेन गेट खे बाब GM सैयद जे नाले सां जोड़ियो वियो आहे। गेट ठहिरायो पिए जॾहिं त उन वक़्तु ज़हन में कोन हो त नालो कंहिंजो रखिबो, पर असां चयो त हिकिड़ो गेट ठही वञे। पोइ जॾहिं हिकिड़ो ठही वियो हलियो त पोइ ज़हन में इहो आयो त जीअं त GM सैयद साहिबु बोर्ड जो बानी बि हो, ख़राज तहसीन ॾियण लाइ ज़रूरी आहे, त पोइ गेट जो नालो वरी उहो रखी छॾियोसीं। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुल ज़मा आतिफ़ मूजिबि हिन वक़्तु नवनि किताबनि तोड़े पुराणनि छपियल किताबनि खे नए सर छपाइण समेत ॾेही तोड़े परॾेही महक़क़नि लाइ हॉस्टल्स ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो डिजिटल लाइब्रेरी ते कमु हलंदड़ आहे। उन सां गॾु अदबी बोर्ड पारां सिंध जे हर ज़िले में लाइब्रेरी क़ाइमु करण जी रिथा पिणु शामिल आहे। हिकिड़ो प्रोग्राम हो त मुख़्तलिफ़ ज़िलनि में असीं पंहिंजा बुक शॉप खोलियूं। उनखे हींअर असां चेंज कयो आहे त बुक शॉप जे बजाए असीं उते हर ज़िले में लाइब्रेरी खोलियूं, सिंधी अदबी बोर्ड लाइब्रेरी। जदीद लाइब्रेरी तइमीर थिए जेका ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां मनसूब, उनजो मूं संग बुनियाद बि रखी छॾियो। ऐं उन सां गॾोगॾु हिते ॿिए पासे हॉस्टल बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्टल उहा हुजे त जिते जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि सिंध मां या ॿाहिरां अचनि था त हिते अची रिसर्च कनि। साम्हूं लाइब्रेरी बि हुजे, उन में हर किताब मौजूदु हुजे। रिसर्च त इख़्तिताम त थींदो ई कोन्हे, रिसर्च त वधण वारी शइ आहे पई ईंदी, पर असां कोशिशि कई आहे त नयूं नयूं शयूं आणियूं ऐं असां उहे शयूं आणियूं जिन खे हेसि ताईं कंहिं हद ताईं नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जंहिंमें असां मेहराण में हिकिड़ो शोबो रखियो रिसर्च जो ऐं हिकिड़ो शोबो रखियो सुघड़नि जो ख़ासि तरह सां, ऐं हिकिड़ो शोबो असां रखियो लाफ़ानी कलाम जो, त जीअं असां पंहिंजे माज़ीअ सां बि ॻंढिया रहूं। जेके असांजा स्पेशली जंहिंखे सिंधीअ में चवंदा दरगाही अदब, जेके असांजे सिंध जी दरगाहुनि जा रहिया आहिनि बुज़ुर्ग, उन्हनि जो कलाम बि असां सिलसिलेवार ॾींदा पिया अचूं। उन सां गॾु सुठा क्लासिकल पुराणे दौर जा जेके असांजा ग़ज़ल जा शाइर आहिनि, अरूज़ वारा या काफ़ी जा शाइर आहिनि, उन क्लासिकी अदब खे बि असां हिकिड़े लाफ़ानी कलाम जे चैप्टर जे अंदरि असां उन में शामिलु कयो आहे। आर्टिकल्स त मुसलसल असां वटि जेको बि अचे थो रिसर्च जो असां उन सां मुशावरत कयूं था, उनखे एडिट कयूं था, उन्हनि महिरबानी लेखकनि सां मुहक़क़नि सां ॻाल्हायूं था, ऐं पोइ जेके शयूं असांखे सम्झ में अचनि थियूं त हीअ शइ हीअं हुजे, असीं उन्हनि जी मुशावरत सां उहे शयूं मुसलसल मेहराण में हिकिड़ो तहक़ीक़ी शोबो त स्ट्रॉन्ग आहे। चेयरमैन साहिब जूं महिरबानियूं आहिनि, साईं मूंखे टिनी रिसालनि जे गुल फुल सरतियूं ऐं मेहराण टिनी जे रिसालनि जे एडिटोरियल बोर्ड्स में शामिलु कयो ऐं पोइ मुसलसल उते कमु कयो। हाणे मुंहिंजो बुनियादी जेका लिखण जी फील्ड आहे सा आहे ई रिसर्च, उन करे मुंहिंजो मेहराण सां वधीक तालुक़ु रहे थो, पर ॿियूं शयूं ॾिसी सघजनि थियूं, पर हिकिड़ो लेखक जी हैसियत सां ऐं मेहराण सां यानी त हिकिड़े टीम जेका मेहराण जी आहे इशाती टीम आहे, उन में ऐं शामिलु रहियो आहियां। गुज़िरियल 10 सालनि खां असां वटि जेको चेयरमैन आहिनि उहे बि असांजे लाइ ओतिरा ई महान, ओतिरा ई मोतबर शख़्सियत आहिनि। उहे साईं तालिबुल मौला मखदूम मोहम्मद ज़मान जा फर्ज़ंद आहिनि, पर उन खां पहिरियों हू ॾाढा वॾा शाइर आहिनि। हुननि जा 3 मजमूआ शाइरी जा आयल आहिनि ऐं हुननि जो हिकिड़ो किताबी सूरत में कमु थियल आहे। लोक अदब स्कीम लाइ मां तव्हांखे ॿुधायां त उहा एतिरी कामयाबु आहे जो अक़वामी मुतहदा में जॾहिं दुनिया जे लोक अदबनि ते स्टडी कई वई त पहिरियों नंबर सिंधी अदबी बोर्ड जी जेका लोक अदब स्कीम आहे उनखे जेको आहे सो पहिरियों नंबर सम्झो त रखियो वियो। ऐं इहो वॾो हिकिड़ो सिंधी क़ौम जे लाइ वॾे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। सभ खां जेको वॾो कमु आहे त मखदूम साहिब ऐलान कयो त सिंध जी तारीख़ में खे जेको आहे सो अंग्रेज़ी में छपाइजे ऐं हिकिड़ी सिंध जी गॾियल तारीख़ हुजे। ॿियो हुननि जो ख़्यालु आहे त
हर ज़िले जी अलॻि तारीख़ हुजे, उन्हनि खे अंग्रेज़ीअ में छपाइजे ऐं दुनिया जे लाइब्रेरीज़ खे जेको आहे सो असां गिफ्ट कयूं। साईं जेम्स गेट जीअं ई तव्हां थोरो अॻिते वधंदो त शहीद बेनज़ीर भुट्टो जेका रिसर्च हॉस्टल आहे उनजो जेको आहे सो उन ते साईं जन जो फोकस बि आहे, कम बि हले पियो त इहा जेका आहे PC मंज़ूर थिए त जीअं असां वटि जेको आहे सो न सिर्फ़ु आलिम अदीब पर उहे आम शागिर्द जिन खे इल्म जे हुसूल लाइ तकलीफ़ थिए थी त उन्हनि खे बि असीं इन हॉस्टल में जेको आहे सो न सिर्फ़ु रहाइश पर उन्हनि खे खाधो खुराक प्रोवाइड कयूं। डिजिटल लाइब्रेरी आहे असांजी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु जेका असांजे चेयरमैन साहिबु उनजो पीढ़ जो पथर रखे छॾियो आहे, उन स्कीम ते बि कमु हलंदड़ आहे ऐं असांखे उमेदु आहे त जहिड़ी तरह सां असां पंहिंजे चेयरमैन जे हिदायतुनि ते जहिड़ी तरह असांजी टीम असां कमु करे रहिया आहियूं त हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु ईंदो त इहे ॿई वॾा इदारा बाक़ाइदे क़ाइमु थींदा ऐं इहो बि मैसेज वञणु खपे असांजे आलिमनि अदीबनि सहाफ़ियुनि नौजवाननि खे त ही इदारा जेके आहिनि से कंहिं बि हिकु जेको आहे सो नस्ल खे कमु न ईंदा आहिनि, इहे क़ौम जी अमानत हूंदा आहिनि ऐं क़ौम जो विरसो हूंदो आहे, उन्हनि खे क़ाइमु करण में जेतिरो थी सघे पंहिंजो मोरल सपोर्ट कनि। उमेद करे सघिजे थी त सिंध जो ही अदबी इदारो सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत कंदे तारीख़ ऐं तहक़ीक़ ते पंहिंजनि बहितर सरगर्मियुनि ज़रिए ईंदड़ नस्ल लाइ इल्म ऐं अदब जा नवां घस घड़े नयूं राहूं हमवार कंदो।